सोलंकी असिस्टेंट इंजीनियर पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग सब डिवीज़न सईदाबाद चार्ज संभालण शर्त अॻूणे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जी गोभियनि ऐं करप्शन खे वाइको करे छॾियो। गुज़िरियल जून महीने में न्यू सईदाबाद शहर जे तरक़ियाती मनसूबनि लाइ एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिवीज़न मटियारी यूसुफ पठाण कूड़ा बिल्स वाउचर्स कोटेशन वठण बिना टेंडर करण जे मुबलिक 30 लख रुपया कढाए वियो। यूसुफ पठाण उहो कामोरो आहे जंहिं हेठि लाइप करे अटकल पौणा 200 मुलाज़मतूं सिंध सर्विसिज़ रूल्स 1973 ईस्वीअ जे ख़िलाफ़ वर्ज़ी करे भर्ती कयूं। गुज़िरियल जून क्लोज़िंग खां अॻु ऐं तरक़ियाती मनसूबनि जे बहाने सां करोड़े रुपयनि जी रक़म कढाए मुबैना तौरु गबन करे छॾिया। चोरी लिकाइण लाइ खेसि बदिली कयो वियो हो। धक पचाइण खां पोइ गुज़िरियल हफ़्ते खेसि वापसि मुक़ररु कयो वियो आहे। ज़फ़र सोलंकी खां पुछा कई त न्यू सईदाबाद सब डिवीज़न में अव्हां जून क्लोज़िंग दौरान 30 लख रुपया कढाया हुआ। असिस्टेंट इंजीनियर ज़फ़र सोलंकीअ जी अहिड़ी वज़ाहत घुरण ते एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर यूसुफ पठाण कावड़जी पियो ऐं चयो त वञी हेड ऑफिस खां जवाबु घुर। अहिड़ी वज़ाहत मालूम करण जे चकर में ज़फ़र सोलंकीअ जी फौरी तौर बदिली करे न्यू सईदाबाद सब डिवीज़न जी इज़ाफ़ी चार्ज वरी बि हाला सब डिवीज़न जे पंहिंजे असिस्टेंट एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर पब्लिक हेल्थ सब डिवीज़न हाला खे ॾियारे करप्शन जो चैप्टर बंदि करे वियो। इरमनाज़ HRJDU न्यूज़ हैदराबाद।